पनवा किले भरिसां ॻोठ अब्दुल वहाब जतोई में जिते बाहि लॻण सबबि 3 खां वधीक घर सड़ी विया आहिनि। 3 घर 4 घर उन मंझि काफ़ी मिल्कियत सड़ी वई आहे। 10 लखनि जे अंदाज़ घटि में घटि अर्ज़ु सां कयूं कमिश्नर खे त असांखे जेकी हुकूमत खां ख़ुशि असां सां मदद करे सड़े सुके आसमान हेठां वेठा असांजी काई शइ न निकिती, न अन्न न का शइ लप हिकिड़ी बि न निकिती, न लटो जान खां बिना ॿियो लटो बि न निकितो। काई शइ बि असांजी न बची आहे। असांजो अर्ज़ु आहे हुकूमत खे त असांजी मालिकी करे असांजी जेकर कुझु जेकी थी सघेसि त उहो करे। मुंहिंजा ॿचिड़ा बि खुले आसमान हेठां वेठा आहिनि। 4 लख रोक सड़ी आहे, ट्रैक्टर जे किस्त में ॼणा उहे रखियल आहे, ॿियो काई शइ न निकिती आहे। कुल हिते सड़ी रख अची वई आहे। ॻोठ अब्दुल वहाब जतोई जे जेको आहे बाहि मुतासिरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीअ जेको आहे बाहि लॻण सबबि हिननि जा 4 घर सड़ी रख थी विया आहिनि। उनखां पोइ जेको आहे लखें रुपया ऐं उन सां गॾु ॿियो रखियल जेको सामान हुयो उहो पिणु सड़ी वियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे माली मदद करे घर तामीर कराए ॾिना वञनि। कैमरामैन इरफान करोड़ सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़, पनवा किल।